सवाल कयो आहे मोहम्मद अकरम दस्ती। उहो त चए त फ़र्ज़ नमाज़ खां अॻु में तकबीर चई वेंदी आहे। अगरि जमायत मां कंहिंखे इकामत या तकबीर नथी अचे त रहनुमाई फ़रमायो ऐं रुकू खां मथे थियण खां पोइ रब्बना वलकल हम्द सिर्फ़ु पोयां जमायती पढ़ंदो या पेश इमाम बि पढ़ंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं अर्ज़ु आहे त सफ़र में आहियां, इन करे वीडियो जी सूरत में जवाबु नथो ॾियां, ऑडियो में तव्हांखे जवाबु ॾिनो पियो वञे ऐं कुझु ॾींहंनि ताईं तव्हांखे ऑडियो में ई जवाबु मिलंदा। हिन जा ॿ सवाल आहिनि। पहिरें सवाल जो जवाबु इहो आहे त जेकॾहिं तकबीर कंहिं जमायती खे नथी अचे त इमाम तकबीर चई सघे थो। जीअं इब्न अबी शैबा में हदीस मुबारक आहे, हज़रत उक़बा बिन आमिर अल जुहनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त कुंतु मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सफ़रिन, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकु सफ़र में हुयसि। फलम्मा तलअल फज्रु अज़्ज़न व अक़ाम, जॾहिं फज्र जो वक़्तु थियो त पाण अज़ान बि चयऊं ऐं इकामत बि चयऊं, यानी तकबीर चयऊं। सुम्म अक़ामनी ऐं यमीनही, पोइ पाण मूंखे पंहिंजे साॼे पासे बीहारियाऊं। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेकॾहिं जमायत मां कंहिंखे तकबीर नथी अचे त इमाम तकबीर चई सघे थो। ऐं ॿिए सवाल जो जवाबु इहो आहे त इमाम रब्बना वलकल हम्द चवंदो जीअं जमायती चवंदो। अहिड़ी तरीक़े सां आम किताबनि में आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।